इमामुल अंबिया हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन सरज़मीन ते अचण वारे तमाम अंबिया साहबा सालिहीन ऐं मोमिनीन जो सरदार ऐं इमाम आहे। तमाम इंसाननि जी कामयाबियुनि जो वाहिद ज़रियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक ज़ात ऐं पाण जी अतात आहे। अल्लाह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबुवत और रिसालत जी हक़ानियत साबित करण जे लाइ हर तरह जी दलाइल ऐं निशानियूं वाज़िह तौर ते ॾेखारियूं ऐं इंसानियत खे पंहिंजे सचे नबीअ जी तमाम हुज्जत तमाम करे छॾी। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबुवत मिलण ऐं वही अचण खां अॻु में ई अल्लाह तबारक व तआला अहिड़ा वाक़िया ॾेखारिया हिकु पाण जे हिकु सचे नबी थियण जी दलील हुई ऐं हिकु अकुल वारे शख़्स जे लाइ वाज़िह निशानी बि हुई। उन निशानियुनि ऐं मौजज़ात में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश जे वक़्तु थियण वारा वाक़ियात आहिनि जेके उन वक़्तु मौजूदु माण्हुनि पंहिंजी अखियुनि सां ॾिठा ऐं पाण जी नबूवत जा शाहिद साबित थिया। जंहिं राति अल्लाह जे हबीब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ खणी आया उन राति मक्का ऐं अरब जे माण्हुनि केतिरियूं ई अजीब मुआफ़िक़ल ऐं फितरी शयूं थियूं। ही ॻाल्हियूं न सिर्फ़ इस्लामी तारीख़ पर फारस जे तारीख़ुनि में बि लिखियल आहे जेके अरब जे पाड़े में आबाद हुआ। आमुल फेल वारे साल अरब में हिकु रोशन सिज उभरण वारो हो जंहिंजी बशारत नबिन केतिरनि ई सालनि खां ॾेई छॾियूं हुयूं ऐं केतिरनि ई माण्हुनि अॻकथी बि करे छॾी हुई त अरब में उन साल अहिड़ा वाक़िया थियण लॻा जेके उन ॻाल्हि जी निशानी हुई त हिकु नबी अचण वारा आहिनि। उन साल ज़मीन सरसब्ज़ थी वई, फसलनि में इज़ाफ़ो थी वियो, वण मेवनि सां भरिजी विया, मींहं बि काफ़ी पिया। ही साल ख़ुशहाली जो हो। कुरैशिन अहिड़ो मौसम कॾहिं बि न ॾिठो हो। हिकु रिवायत में आहे त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां पंहिंजे पीउ इब्राहिम जी दुआ ऐं ईसा इब्ने मरियम जी बशारत आहियां। मुंहिंजी माउ ही ख्वाब ॾिठो त उन्हनि जे जिस्म मां हिकु अहिड़ो नूर निकितो जंहिं सां शाम जा महल रोशन थी विया। जंहिं जे मुताबिक़ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वालिदा हज़रत बीबी आमिना फरमाए थी त मूं मां हिकु नूर निकितो, मूं ॾिठो त हिन सां शाम जे शहर बसरात जा महल रोशन थी विया। मूं अहिड़ी औरतुनि खे ॾिठो जेकी ॼण त अब्द मनाफ जूं धीअरूं हुजनि। हज़रत आमिना फरमाए थी त मूं ॾिठो त कुझु मर्द हवा में पंहिंजे हथनि में चांदी जा थांव खणी बीठा हुआ। हज़रत उस्मान जी वालिदा बयान करे थी त मां उन राति हज़रत आमिना सां गॾु हुअसि जंहिं राति नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी। मां घर में हर तरह रोशन ऐं नूर महसूस करे रही हुयसि ऐं तारा ॼण वेझो थी रहिया हुआ। एतिरे क़दुर जो मूंखे लॻी रहियो हो त ही मुंहिंजे मथां किरी पवंदा ऐं मूं खाना काबा खे ॾिठो त उहो नूर सां मुनवर थी वियो हो। अलामा इब्ने जूज़ी लिखियो आहे त जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी त फ़रिश्तनि आहिस्ता ऐं वॾे आवाज़ सां ऐलान कयो। हज़रत जिब्रील बि आया ऐं अर्श ख़ुशीअ सां झूमी पियो। हुरूं पंहिंजे महलनि मां निकिरी आयूं ऐं अतर छटण लॻियूं। रिज़वान खे हुकुम ॾिनो वियो त फिरदौस खां आला आरास्ता कयो। हज़रत आमिना जे घर में पखी मोकिलियो त जीअं हू चुंबुनि सां मोती विछाइनि। हज़रत आमिना जे आस पास फरिश्ता बीह रहिया ऐं उन्हनि पर फैलाया। उलमा मुहद्दिसीन लिखियो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं ई हिन दुनिया में तशरीफ़ खणी आया त खाना काबा में बीठल उहे बुत जंहिंजी कुरैश मक्का इबादत कंदा हुआ यानी लात, उज़्ज़ा ऐं हुबल तमाम बुत मों भर किरी पिया। हेॾे मुहद्दिसीन लिखियो त उन राति दुनिया जा तमाम बुत किरी पिया। शब विलादत कसरा यानी ईरान जे बादशाह जे महल में ज़लज़लो अची वियो। दरियाए तबरिया ख़ुश्क थी वियो ऐं फारस जी बाहि जेका हज़ार सालनि खां ॿरी रही हुई उहा विसामी वई। ही उहे वाक़ियात हुआ जेके हिकु नबी जे अचण जी ख़बर ॾेई रहिया हुआ। हज़ारनि सालनि खां थींदड़ अॻकथी उन राति मुकमल थी। हज़रत मोहम्मद ख़ातमुन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश सां हज़ारनि सालनि खां थींदड़ अॻकथी उन राति पूरी थी वई।